मटियारी ज़िले के शहर भिटचा में कायम सूफीज़म यूनिवर्सिटी के उस्तादन पको न करण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। रिपोर्ट कर रहा है अब्दुल गफूर मला। मटियारी ज़िले के भिटचा शहर में कायम सूफ़ी यूनिवर्सिटी के उस्तादन पारां पक्को न करण ऐं सूफ़ी यूनिवर्सिटी के वाइस चांसलर की मनमानियुनि ऐं नाजायज़ के हवाले से इल्ज़ाम लगाईंदे चयो त सूफ़ी यूनिवर्सिटी के वीसी असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि से हिरासमेंट करे रही आहे। वीसी आला अदालत के हुक्म की भंजकड़ी करे रिटायर्ड प्रोफेसर के रजिस्ट्रार तौर भर्ती कयो आहे। उन हवाले से सूफ़ी यूनिवर्सिटी के उस्तादन पंहिंजा वीचार कुछ हिन रीत असां हिते पेपर ॾेई करे टेस्ट इंटरव्यू ॾेई करे असां अपॉइंट कया विया आहियूं। उनखां पोइ अॼु ॾींहं ताईं असांखे रेगुलराइज़ेशन नथो करे। असां सभु एमफिल होल्डर ऐं PhD होल्डर आहियूं। मुतालबो इहो आहे त असांखे पहिरीं ॻाल्हि त रेगुलाइज़ेशन कयो वञे ऐं ॿियो असांजो मुतालबो इहो आहे त जेके हिते नाइल माण्हू हिननि भर्ती कया आहिनि यूनिवर्सिटी ऑफ सूफ़ीज़म मॉडर्न साइंसिस में जेके रजिस्ट्रार आयो आहे उहो रिटायर आहे। रिटायर मुलाज़िमनि खे हिते अपॉइंट नाहे करिणो, उन्हनि खे हिते अपॉइंट करायो वियो आहे। उहो कहिड़ी बुनियाद ते? असां 2017 खां हिन यूनिवर्सिटी में कमु कंदड़ मुलाज़िम आहियूं। असां 5 सालनि में जॾहिं कमु कयो तॾहिं यूनिवर्सिटी खे हिक तरफ़ा NOC मिली, यूनिवर्सिटी स्टेब्लिश थी। माशाल्लाह हींअर यूनिवर्सिटी चङे नमूने ते निकिरी आई आहे। जी जेको रेगुलराइज़ेशन वारो मसइलो आहे, जेको असां कोर्ट में पिटीशन बि दाख़िल करे चुका आहियूं, असांखे कानून तहत रेगुलर कयो वञे। सिर्फ़ु इहो आहे रेगुलराइज़ेशन जो, असांखे रेगुलर कयो वञे। वाइस चांसलर जा वर्ड्स आहिनि दैट आई वॉन्ट न्यू फेसिस। हू असांखे पर्सनली टारगेट थी करे पर सिर्फ़ु रेगुलराइज़ेशन जो आहे। मेन मक़सदु इहो आहे असांजो त असांखे जेका रेगुलर कयो वञे, असांजे फ्यूचर खे महफ़ूज़ कयो वञे ऐं जेके यूनिवर्सिटी जे फ्यूचर के भी महफ़ूज़ कयो वञे। असांजो वीसी जेको आहे उन वाइदो कयो त उहो कंहिं न कंहिं तरीक़े सां असांखे जेको आहे पको कंदी, पर 5 साल कमु करण खां पोइ बि असांखे पको कोन कयो वियो आहे। असांजो बस इहो मुतालबो हुयो त असांखे पको कयो वञे। सूफ़ी यूनिवर्सिटी भिटचा जे उस्तादन मुतालबो कंदे चयो त असां हिन वाइस चांसलर मोहतरमा परवीन मंशी मां जान छॾाए असांखे रेगुलर कयो वञे। असां वज़ीर आला सिंध, गवर्नर सिंध, वज़ीर तइलीम ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त असांखे खुदारा रेगुलर कयो वञे, असांजो ऐं असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं। जॾहिं त ॿिए तरफ़ सूफ़ी यूनिवर्सिटी भिटचा जे वाइस चांसलर मोहतरमा परवीन मंशी सां राब्तो करण जी कोशिश कई वई, पर संदसि नंबर मुसलसिल बंदि रहियो। कैमरामैन शबीर मला सां गॾु अब्दुल गफूर मला, आवाज़ TV न्यूज़, मटियारी।